14 ॾिसी तव्हां ॿुधाए सघो था 8.5 14/9/2021 अञा ताईं तव्हां करुणा जी सुई न हणाई आहे। ॿार स्कूल अचणु शुरू थी विया आहिनि। तव्हां जेके टीचर आहियो तव्हां टीचरनि सुई न हणाई आहे छाजे करे? तव्हां टीचर थी सुई न हणी आहे। हुकूमत चए थी त जेको आहे सो ॿारनि जे वालदेन बि सुई हणाए पोइ जेको आहे सो वैक्सीन कराए पोइ स्कूल अचनि। तव्हां स्कूल जा टीचरनि वैक्सीन न कराई आहे। वैक्सीन कराईंदासीं कणकुनि में कराईंदो? वैक्सीन अस्पताल में या कणकुनि में न कणकु जे पोखियो पोइ करायो न। अनाज जा दाना अस्पताल में थी विया सिविल में आहे घुमण जो था हेल्थ वारा जाते घाटे न तव्हांजो छा सबबु आहे सुई जो? ताक़त वो जड़ी घोड़े इलाज खीरा गिलास पीती जाई बात ठीक है। हणा गवर्नमेंट चए थो हणा जान छड़ा एसपी निकलेगा हां बा एसपी खिलंदो आहे खिलंदो आहे हमारे करे सब सुकून पोत थींदो ई चराए का ए मखलूक न जे वणे थी जातो के माण्हू सवा वना जहान करे बाबा कुछ तो हम तो जाते करिया पर हिकु तो जरा हली पौड़ ये न प्यार है अडो पराई हां वैक्सीन कराईंदे न कराईंदे? हाली त हलूं था ख़बर ते हलो ये गवर्नमेंट जेको आहे गवर्नमेंट मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करायूं हुजनि वैक्सीन न हणाई वैक्सीन तूं माना रिश्वत ॾेई जेको आहे सो हलंदो न पियो हिनमहिल ताईं हलो था माना रिश्वत जे ज़ोर ते रिश्वत पाकिस्तान है सरकारी वाला लाल गरीब वाला भाई ज्यादा रेडी कराए किन तो बेवकूफ ये रिश्वत जे करे तो मुल्क के बफोड़ में हो न हाणे कुछ बचा है छोड़े कंजर हेॾो चालो बस दिन जे करे गवर्नमेंट एक्शन खणे थो पघारुनि में रोलो ॾींदो घरो गंजो हणाईंदो नंढा पैसो खपे हो